कि न बस वञो मोटी वञो, मोटी आ। वरी कुएं जी खुरांडी खे तौ ॾिनई, ज़ात कुआरे घर में पहुची आदि सरदार जी मालिक कि न बस वञो हलिया, वापसि मोटी आ। वरी ॾेॾर जी खुरांडी खई, उन बाहि जो तौ ॾिनई, ज़ात ॾेॾर ड्रा हिनजे घर में रुगो, कि हुकुम कर सरदार जी, सरदार कीअं घुरायो अथई, कि न मोटी वञ वापसि। बाक़ी रहियो खंभ तोते जो, सोची हाणे हिनखे बि आज़माए छॾियां। वरी तोते जो खंभ खे तौ ॾिनई बाहि जो, ज़ात तोता हिन घर में, जी सरदार जी मालिक हुकुम कर, कि न बस मोटी वञो तव्हां बि मोटाई। हे हाणे मुतमइन थी वियो त बाक़ी हाणे चारे कम जूं शयूं मूं वटि, हाणे अल्लाह मालिक आहे, मानी टोकर तयारु कयो, हुन अमड़ हिन खारायईं, हिन खाधी। ख़ुदा जी कुदरत तुंहिंजो बादशाह हुयो, उन बादशाह ऐलान करायो, बाबा समुंड में पाणीअ में जेको महलात तयारु कराईंदो करे ॾींदो मूंखे, मां उनखे पंहिंजी वॾी न्याणी जो संग ऐं अधु राज भाग ॾींदुसि। जे तयारु न कयईं, हाम हणी वेठो, तयारु न कयईं त हुनखे फाही जो आर्डर आहे। हिन ॿुधो ऐलान, हिन विंडो या मुंडी जेका देवन जे सरदार ॾिनी हुअसि, उनखे पत्थर ते रगड़ी थोरो, सभु देव अची विया, चई हुकुम कर सरदार, जे हीअं ऐलान थियो आहे, तव्हांजी छा राय आहे। हिननि जो सरदार तो वञी ऐलान ॿुधी वञी बादशाह खे चयो, मां तयारु कराई त असां वेठा आहियूं, रातो राति में महलात तयारु थी वेंदी। चई ठीकु आहे, तव्हां मोटी वञो, मां वञा थो। हे वियो बादशाह खे भेर ते ॾोको हईं, बादशाह सलामत घुरायो हुनखे, हा हुकुम कर कि साईं तव्हां ऐलान कयो आहे त रातो राति में समुंड में महलात तयारु थिए, जेको कंदो हुनखे अधु राज भाग पंहिंजी न्याणीअ संग ॾींदुसि, न कयईं त फाही। कि हा भाई ऐलान त थियल आहे, चई त मां कंदुसि तयारु। चई वरी बि सोच, ग़रीब जा पुट, ग़रीब जो ॿार जॾहिं कॾहिं तयारु मथां अड़िजी वञे, चई न साईं मां तयारु कंदुसि। चई ठीकु आहे, रातो राति में अॼु राति जी थिए त तूं वञी शुरू कर कमु, तयारु कर। हे मोटी आयो घर, देवन खे घुरायईं, वींडे खे रगड़ो ॾे, देव अची विया, जीअं सिजड़ो लथो तीअं कमु शुरू थी वियो। भली खट बि रखियईं उते, देवन रखी न, सेजूं विछायूं पियूं न, हे टेकियो सुतो पियो आहे, हिन खे ज़ोर भॼनि पिया था, हिन जी ख़िदमत कनि पिया था, बाक़ी कमु हले पियो थो। पैर खनो राति जो गुज़रियो, बादशाह मोकिलियो पंहिंजे वज़ीर खे, ॾिसी आहे भला हिन ग़रीब हाम हणी वियो आहे, किथे कमु पहुचायो अथई। वज़ीर जो अचे त ईअं कुत ख़ल्क़ आहे, सम्झ में ॻाल्हि न आई, परेशान थी वियो, ॾिठईं त पाणीअ खां हथु खणी आहे, फुट ॾेढ या 2 फुट मथे महलात निकिती आहे। डोड़ंदो अची बादशाह वटि पहुतो, बादशाह सलाम, वालेकुम सलाम। चई बाबा हे ग़रीब त अलाए किथां जी कुत ख़ल्क़ वठी आयो आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे, पाण टेकियो सुतो पियो आहे, तुंहिंजी बि जाइ न आहे, ईअं टेकियो सुतो पियो आहे, भलियूं रिलियूं सेजूं विछायूं पियूं खट ते, कुझु ख़ल्क़ हिन जी ख़िदमत पई थी करे, कुझु कम खे वठा लॻी पई आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। 2-3 फुट ईअं सम्झ महलात पाणी खां ॿाहिरि निकिरी वई आहे, अधु राज भाग दा हथ खणो। बादशाह परेशान थी वियो, बादशाह जो ॾिसां त सही। बादशाह जो ठीकु आहे, वियो बादशाह, वञी जो ॾिसे त बाबा 2 पहर राति जा गुज़री विया, बादशाह जो पहुचे ॾिसे त बाक़ी महलात में वञी कमु रहियो आहे, सम्झ में ॻाल्हि न आयसि, ग़रीब टेकियो सुतो पियो आहे, कुत ख़ल्क़ आहे, रुगो देव, हिनखे सम्झ में ॻाल्हि न आई, वणाई कहिड़ी ख़ल्क़ आहे, कहिड़ी क़ौम आहे, वठा कम खे लॻी पई आहे। आख़िरकार सुबुह थियो, महलात तयारु थी वई, शर्त बराबरि, बादशाह जे ऐलान बराबरि, हिन निकाह शहज़ादी सां थियो, अधु राज भाग मिलियो त बादशाह महलात बि हिनखे ॾिनी, बाबा तूं हिते वेह हिन में। बादशाह जी न्याणीअ खे सोनो सेंडल हुजे पातल। वक़्तु गुज़रंदो रहियो, हे पंहिंजी अमड़ पंहिंजी घरवारी सां महलात में रहंदो, हे 4 शयूं हुन पंहिंजी घरवारी खे ॾिनियूं, संभाले रख कम जूं न। हुन जी घरवारी खे बि ख़बर पई त हे ॾेॾर थी विया, कुआ थी विया, तोता थी विया, हे मुंडी आहे जेका आहिनि, देव थी विया, सभिनी जा ताबे आहिनि, हिननि जो मालिक आहे।
वक्त गुज़रंदो रहियो। इहो वेठी समुंड किनारे महला ते वेठी हिन जे पेर में हिकिड़ो सैंडल जो पादर खिसकी लही वियो, वञी पाणीअ में किरियो, पाणी में हलियो वियो हेठि। हिन जो मुड़ुसु आयो मायूस छो आहीं शहज़ादी? चई पेर में हिकिड़ो सैंडल किरी पियो। पोइ छा थी पियो? हिकिड़ो किरी पियो त वरी ॿियो ठाराए वठंदासीं, हरू भरू खाम कमायोसीं, वॾा सैंडल ॿियो ठही वियो हिन पातो। बाक़ी जेको पाणी में सैंडल किरियो इहो कंहिं मच्छीअ खाई छॾियो। उहा मच्छी लुढ़ंदी वई, हेठि लुढ़ंदी वई, हिकु डंदाल बादशाही में पहुती। उते हिकिड़े मोहाड़ी अमीर बहर खे हथु आई, ॾिठे मच्छी वॾी सखी आहे, सुहिणी आहे, सोची डंदाल बादशाह ॾे खणी वञा, मूंखे सुठो इनाम ॾींदो। मीर बहर खणी वियो मच्छीअ खे डंदाल बादशाह वटि। डंदाल बादशाह ख़ुशि थियो, हिनखे इनाम ॾिनई। त मीर बहर त वेंदो रहियो। डंदाल बादशाह मच्छीअ खे कटरायो, मच्छीअ में सोनो सैंडल निकितो। सोनो सैंडल निकितो त डंदाल बादशाह जो पुटु हो काणो, उन ॾिठो सोनो सैंडल जी, बाबा मां शादी कंदुमि त सोने सैंडल वारी सां कंदुमि, न त मां पाण खे मारींदुसि, फाही ॾींदुसि। बादशाही ॿार दादलो हलंदे मारींदे बादशाह डंदाल बादशाह चयसि, बाबा हाणे तरस त सही, असां तार त कयूं, जांच त कयूं, किथां सैंडल लुढ़ी आयो आहे, कहिड़ी आहे सोने सैंडल वारी, तूं पाण खे न मार, कुझु वक़्तु ॾे त असां हुनखे जांच कयूं, हथु कयूं। पुट खे मुतमइन करे माण्हू तयारु कयईं, हेॾो हीअं पकिड़ो आहे, हीअं लुढ़ी आयो, अॻिते वेंदा वञूं, तलाश जारी कयो त किथे आहे सोने सैंडल वारी। उहा बि बादशाह जी थी आहे, बादशाहज़ादी आहे, जंहिंखे सोनो सैंडल आहे पेर में। माण्हू तयारु थिया, हिकु धूती तयारु थी, हिकु औरत जेका जासूस औरत खे धूती चइबो आहे, जेका सियाणी हूंदी आहे, चालाक, धूती बि तयारु थी। हलंदा मंज़िल मारींदा, पाणी में मच्छीअ जो बहानो कंदा, फिरंदा ॾिसंदा कि समुंड जे किनारे सां महला था पाणीअ में। उते हिन पोड़ी औरत पाणी या मानी जे बहाने सां वई, या लस्सीअ जे ढुक जे बहाने सां वई, जांच करे चाही आई महला त नज़र अचे थी। जे सोने सैंडल वारी हिते आहे त ज़रूरु पेरनि में सोनो सैंडल हूंदुसि, हिकिड़ो या ॿियो बि ठारायो हूंदई। किथो खुटाइणो, इहो वई अंदरि, चई शहज़ादी असां मज़दूर आहियूं, मच्छी मारे गुज़ारो कंदा आहियूं, मोहाड़ा आहियूं, असां परे जा आहियूं। का लस्सी लपी अमानी जो टुकुर ॾिठई पेरनि में सोनो सैंडल, हिनखे पक थी त इहा ई आहे बादशाहज़ादी रहमदिल हुई शहज़ादी, या हुनजी ससु रहंदी हुन अमरा जी ग़रीब जी अमड़, उन सां वास्तो करणु शुरू कयईं। मानी टुकुर पे वठंदी, चोथे ॾींहुं, पंजे ॾींहुं, अठे ॾींहुं पई चकर हणंदी। हिन सोचियो हाणे हिनखे कढण जो तरीक़ो कयां, धोतीअ सोचियो। बहरहाल केसो खुटाईंदो, हिन सरियं जो ॿिज खयो कुझु, पोइ हिन जेसि ताईं हिन जे घर ताईं अचे तेसि ताईं छटीं थी अचे। वरी जो बरसाति वग़ैरह थी वियो, पाणीअ ते कुझु वक़्तु गुज़री वियो, हे 15 ॾींहं 20 ॾींहं चकर हणंदी पई, ईंदा पिया चकर ते। सरियं फुलहार थी वई, हिकिड़े ॾींहं सां गहरो वास्तो करे छॾियईं। चई अमां शहज़ादी, तुंहिंजो मर्द बि कमकार सां वियल आहे, मुंहिंजा बि मर्द जेके परे पिया शिकार कनि, हल त थोरो ॿाहिरि चकर हणियूं, दम दीदार वठूं। मर्द पंहिंजा लिकाए आई। हुन चयो ससु खे, चाची मां वञा भले मासी सां गॾु थोरो ॿाहिरि चकर हणी चाची, मां वञे भली। हीअ थोरो निकिरी आई महला त को ॿाहिरि, सरियं जी फुलहार लॻी पई हुजे, घुमंदी फिरंदी, कचहरी कंदियूं आयूं ॿई। थोरो अॻिते आयूं त हुनजा हमरा मर्द लिकियल हुया। हिन शहज़ादी खे पकड़े सोने सैंडल समेत खणी ॿेड़े में विधऊं, छिकियूं वेंदा रहिया। बाक़ी हिन जी ससु वीचारी दाहूं कूकू कयूं, हेॾो होॾो झोनड़ी छा थी करे सघे। जेका मुंडी हुई विंडोस हो हिन शहज़ादी जे हथ में पातल हुयो, आंगूर में। केसो खुटाइणो, हिनखे त पटियूं वेंदा रहिया। हिन जो मुड़ुसु घर आयो, माणस खे ॾिठे परेशान, जमा छा ॻाल्हि आहे? पुट हीअं हिकिड़ी ईंदी ही धोती, काफ़ी टाइम खां असांजो हाणे मज़दूर आहिनि, ग़रीब आहिनि, गुज़ारो कंदा, मच्छी जो हीअ डाइण निकिती, हीअ त तुंहिंजी घर वारी खे वठी वई, त मां बि खणी दाहूं कयूं, ॿेड़े में खयूं वेंदा रहिया, मर्द बि हुया न या, कहिड़े पासे आहे जे हीअं विया करे भला ही।